विष्णु सहस्त्र नाम जो पाठ यानी कि विष्णु भगवान जा 1000 नाला। चवंदा आहिनि कि इहो पाठ जेको सच्ची श्रद्धा ऐं भावना सां कंदो आहे, विष्णु भगवान हुन जी मन जी सारी इच्छाऊं पूरियूं कंदा आहिनि। निंड न ईंदी हुजे या निंड में तव्हांखे बुरा सपना ईंदा हुजनि, हिन पाठ करण सां हुन जो निवारण थी वेंदो। संतान वारनि खे इहो पाठ ज़रूर करणु खपे ऐं पंहिंजे ॿारनि खे बि हिन जे बारे में ॿुधाइणु खपे। अगरि तव्हांखे संतान न आहे, इहो पाठ 40 ॾींहं नित्य करण सां तव्हांखे संतान जी बि प्राप्ति थी सघे। अगरि पढ़ी न सघो त अॼु त ऑनलाइन तव्हांखे किथे न किथे ऑडियो बि मिली वेंदो। त अगरि इहो पाठ तव्हां कंदव या ॿुधंदव, सच्ची श्रद्धा रखंदव, त भगवान विष्णु तव्हांजे मथों ऐं तव्हांजे परिवार जे मथों असीम कृपा बरसाईंदा।